टंडुजाम तालुके हैदराबाद बेहराड़ी जे इंतज़ामी अमलदारनि जी नई तामीर थींदड़ ऑफिस जी बिल्डिंग जो दौरो कयो। रावल शर्जिल मेमण के असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार जी तामीर थींदड़ ऑफिस जी बिल्डिंग बाबति आगाही ॾिनी वई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे रावल शर्जिल मेमण चयो त तक जी अवाम खे बहितर खां बहितर सहूलतूं फराहम करण जी कोशिश करे रहिया आहियूं। तालुके हैदराबाद बेहराड़ी जे अवाम जी सहूलत लाइ तालुके इंतज़ामिया जूं ऑफिसूं जल्द तालुके अंदरि मुंतक़िल थी वेंदियूं। टंडुजाम भरिसां हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते नए तामीर थींदड़ असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार कार तालुके हैदराबाद बेहराड़ी जे ऑफिस जी बिल्डिंग जी तामीराती कम जो दौरो करण बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे रावल शर्जिल मेमण जो चवणु हो त शर्जिल इनाम मेमण जी कोशिशुनि सां तालुके हैदराबाद बेहराड़ी जे इंतज़ामी अमलदारनि जूं ऑफिसूं तालुके हैदराबाद में तामीर कराई वेयूं आहिनि। शर्जिल इनाम मेमण गुज़िरियल दौर में AC ऐं मुख्तियार कार जी ऑफिस तामीर कराइण वारो मनसूबो मंज़ूर करायो, जंहिं जी तामीराती कम मुकमल थियण ते आहे ऐं जल्द ई बिल्डिंग जो इफ़्तिताह थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।